भिरिया रोड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसातुनि सबबि जिते आम माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज बणियल आहे, उते खजुनि जा बाग़ पिणु तबाह थी विया आहिनि। खजुनि जे फ़सुल खे नुक़सान सबबि बाग़ुनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मजीद किरियो। भिरिया रोड भरपासे में ताज़नि बरसातुनि जिते आम माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज करे छॾी आहे, उते खजुनि जा बाग़ बि सख़्तु मुतासिर थिया आहिनि। खजुनि जा आबादगार तोड़े ठेकेदारनि जा मथे ते हथ अची विया आहिनि। उन सबबि पिड़नि तोड़े खजुनि जे ॾूंगरनि में पियल कतल मुकमल तरह तबाह थी वई आहे। खेनि किरोड़नि रुपयनि जे नुक़सान सां मुंहुं ॾियणो पियो आहे। जिते खजुनि जा बाग़ बरसातुनि सबबि तबाह थिया आहिनि, त उते हज़ारे मज़दूर पोरियो कंदड़ बि बेरोज़गार थी पिया आहिनि ऐं मुफ़लिसी वारी ज़िंदगी गाहण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में बाग़ जे मालिकनि ठेकेदारनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हींअर त का बि सूरत हाल कोन्हे, का खजूं ॻरी वियूं आहिनि, मज़दूर छॾे ॾिना आहिनि। बाक़ी जेको माल आहे सो बि माना गुॾ तरम जा आहे, जेको थोरो घणो लाथोसीं सो बि कम जो सम्झ कोन्हे को अधूरो आहे। ॿुधो साईं, बाक़ी खजूं जेके आहिनि सो सभु जो सभु ॻरी वियूं आहिनि। कुझु ॿाहिरि वतल हुया बाग़, कुझु पंहिंजा हुया, उहे सभु जा सभु ॻरी विया आहिनि। गरीब माण्हू बेरोज़गार ठहूं, कंहिं महिल 500 वठूं था, कंहिं महिल वेलो वेहूं था, कंहिं महिल खाऊं था। खजनि ते मज़दूर आहे जान हर ॻाल्हि। ॿियो हल ॾिसी मथो मींहुं छॾनि कोन था। खजूं हींअर तबाह अची वियूं, ईअं सम्झो त का बि शइ न बची आहे। 36 एकड़ खजी आहे असांजी, हिते असां वटि का ज़री न बची आहे। बाज़ार खे चवां उहो माल खाइण जहिड़ी बि न बची आहे। रुगो माल खाइण जहिड़ी हुजे त बि माण्हू कुझु गुज़ारो करे वञे। बचियल हिते हिकु दाणो बि कोन्हे को, न को खाइण जहिड़ो आहे। ऐं हिते तक़रीबन लखें रुपया मज़दूरनि जा ख़र्च करे चुका आहियूं असां, पर हुन मंझि असांजो हिकु ॿोरी बि न ठही आहे। जेके बि खजूं पिड़नि ते असां आंदियूं, पिड़नि ते उते माना उन साॻी शइ खे असां रुगो उस ॾींदे ॾींदे वरी उहा पुसी वञे, उस ॾींदे वरी पुसी वञे, उहे साॻा ख़र्चा असां भरे ॾिना। 20 लख खां 25 लख ताणी मां खजीअ जो ठीके जो माल मुंहिंजो वेंदो आहे, जंहिंमें मुंहिंजी 1000 खजी मुंहिंजी ज़ाती पंहिंजी आहे। मां तक़रीबन 5 लख खां 6 लख ताणी मां खजी ॿाहिरि ठीका खणंदो आहियां, जंहिंमां मां ॿाहिराड़ीअ मां का बि कंहिं बि माण्हू आबादगार जी खजी न वठे सघियुसि। सिंध जा असांजा वॾा वॾा वज़ीर आहिनि, उन्हनि खे असां अपील था कयूं असांजी जीअं त मदद कई वञे। नाज़रीन, खजुनि जे बाग़ाइनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त असांजी जेको आहे सो तक़रीबन 100 एकड़नि ते जेको खजुनि जो फ़सुलु आहे उहो बीठल आहे। उनमें तो टोटल जेको आहे खजूनि जा मिड़ई जेके जिन्सूं आहिनि उहे जेको आहे मुकमल बरसातुनि जे करे तबाह थी वियूं आहिनि। ऐं बरसातुनि जो पाणी खजुनि जे बाग़नि में जेको आहे पिणु बीठल आहे। कैमरामैन गफ़ार चना सां गॾु अब्दुल मजीद किरियो, आवाज़ टीवी, भिरिया रोड।